अस्सलाम वालेकुम नाज़रीन, ना हुआ ख्वाजा नसीमुद्दीन अमीन ॾिसी रहिया आहियो सिंधरंग न्यूज़ HD। ख़बरुनि जो सिलसिलो जारी आहे। हींअर हम रिपोर्ट अवां सां शेयर कंदासीं। पूरी सिंध में सक़ाफ़ती ईद जे हवाले सां प्रोग्राम जारी आहिनि। उन ई सिलसिले में मैसर वॾा में सोहेल सेकेंडरी पब्लिक स्कूल जे प्रिंसिपाल उस्ताद महमूद अहमद मैसर तरफ़ां सक़ाफ़ती ॾिहाड़े जे हवाले सां शानदार ऐं पुरवकार तक़रीब मुनक़िद कई वई। हुआ त आदम ज़ादो आया जेको पाया पैसा मुझो जनाबेला सिंध हमेशा मोहब्बत की सरजमीन रही है। ते शाह अब्दुल लतीफ वाले सगारे सच्चा सरमस्त प्यार जो पैगाम नु ते पीरन दरवेशन इंसान जो दर्द दिनो सिंध धरती जो हर रंग हर दिल में लतल संगल अजरक टोपिया सासन तहजीब जो हर रंग मन अल्लाह गंधीरत जामा तोड़ी न धरती कोई का जुल्म बने न तमाम खास में मलाना वो ऐसे नहीं सकावल से जनाब अला सिद्ध वो धरती है जिते अमन मकसद लासी करते आयो वो मकसद सिर्फ महफिल मौसीकी ना है जश्न मनाए ना है सिंध जे नए नस्ल के सिंध जे तहजीब ऐसा का मुकम्मल आगाह करना है तो ओता करायण विसरी वई सकाफत हुई जा मुसाफिर के मानी करायण विसरी वई बस टोपी अजर के याद रहो ओता करायण विसरी वई। तकरीब में स्कूल जे शागिर्दनि ऐं शागिर्दनि शगुफ्ता कलसूम आमना पाकीज़ा सरफराज अली सफ़ीउल्लाह ज़ैनुल आबदीन गुलज़ार सारंग अब्दुर्रहमान लाखो ऐं ॿियनि पारां सक़ाफ़ती ॾिहाड़े जे उनवान सां बहितरीन तक़रीरूं टेबलोज़ ऐं ख़ाका पेश करे क़ौमी गीतनि ते रक़्स कयो। ॿारनि जे बहितरीन कारकर्दगीअ ते स्कूल इंतिज़ामिया पारां उस्ताद नईमुल्लाह मैसर वक़ार अहमद लाड़िक उस्ताद शुएब अहमद मैसर अली हसन ख़ासकेली वली मोहम्मद मेतलो अहद मैसर ऐं कबीर मैसर तरफ़ां खेनि रोक रक़म इनाम ऐं ट्राफियूं पिणु ॾिनियूं वयूं। तक़रीब में इलाइक़े जे सियासी समाजी तंज़ीमुनि जे अॻुवाणनि ऐं शहरनि तोड़े सहाफ़ियुनि वॾे अंग में शिरकत कई। तक़रीब में आयल महिमाननि खे ऑर्गेनाइज़र नईमुल्लाह मैसर तरफ़ां सिंध जी सूखड़ी अजरक पाराया विया। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट लाइ ॾिसंदा रहो सिंधरंग न्यूज़ HD।